अस्सलाम वालेकुम दोस्तों, हवेली ड्रामे में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल नसण करे तो काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक दोस्तों वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों रात ऐं शूमी खे चवंदो त अगरि पीर सोराब साले खे मारे थो त पोइ तूं सम्झी छॾिजां त हू तोखे मारण में बि देरि न कंदो। शूमी रासिया खे चवंदो त तूं हाणे देरि न कर, मूंखे जल्दी जल्दी बचा। ऐं ॿिए पासे पीर अमजद ख़लीफ़ा खे चवंदो त तूं पीरू वारनि खे हिते हवेली में वठी आ। ख़लीफ़ा चवंदो त पीर सोराब जा माण्हू गस में बीठा आहिनि, उहे टरी वञनि त पोइ मां उन्हनि खे ज़रूरु हिते वठी ईंदुसि। ऐं ॿिए पासे पीरू ऐं गोरी परेशान हूंदा त ख़बर न आहे पीर अमजद असांखे हाणे छा कंदो। या हू सोराब जो वंगार वाहे या असांखे माराए छॾींदो या त को असांखे पनाह ॾींदो। हाणे ॾिसणो इहो आहे त पीर अमजद छा पियो करे। ऐं गोरी चवंदो त मूंखे पीर अमजद जे मथां पूरो पूरो भरोसो आहे, हू असांखे कुझु बि न कंदो छो जो हू हक़ ऐं सच ते आहे, हू असांजो साथ ज़रूरु ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों पीर सोराब पीर जावेद खे चवंदो त मुंहिंजे हाशम ताईं केर बि पहुची नथो सघे, मुंहिंजो हाशम दिलेर आहे। ऐं पीर जावेद चवंदो त तुंहिंजो हाशम दिलेर त आहे पर इहो साले ताईं पुॼी नथो सघे छो जो साले जे मथां पीर अमजद जो हथु आहे। दोस्तों असांखे ॾिदा हाणे जा त वरी तव्हां सम्झंदासीं की न ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।